औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 15 फ़रवरी 2025 जो 2026 जो ॾींहुं आहे। आचर जे ॾींहुं ख़्यालु थियो त आरजे साहब जो जेको बाब आहे उन विज़िट कजे। निकिरी आया आहियूं प्राइमरी स्कूल कर्मदारी जहाँ बरसम की खॾ आहे ऐं प्लस में खुरा आहिनि सिरुंड छहण ऐं पचण जा। हीउ तव्हांजे साम्हूं हिकिड़ो वर्कर आहे, उहो सिरो ठाहे रहियो आहे ऐं साम्हूं जेको डाक आहे ऐं हीउ नंढा वॾेरा उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि ऐं उन्हनि जे ज़मीनुनि में गोभी ऐं ॿिए क़िस्म जो सब्जियूं पोखियल आहिनि। कुझु पोचियूं आहिनि, कुझु मोटंदियूं। ऐं हीउ तव्हांजे साम्हूं आहे वाङण जो फसल जेको तव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हिन तरफ़ ही पोखाई थियल आहे बसरनि जी। ऐं हीउ आरजे साहब जो बाग़ आहे जिते असां पहुची चुका आहियूं। तमामु हरो भरो बाग़ आहे। हेठां कणिक आहे या लूसण आहे या ॿननि सां गाहु आहे ऐं उनजे विच में वरी मुख़्तलिफ़ वण आहिनि, ख़ासि तौर ते अंब ऐं ज़ैतूननि जा। हाणे असां हलूं था बोरी जेकी स्पॉट आहे हुन ॾांहुं। साम्हूं असांखे बोरिंग नज़र अचे थी ऐं हिते ज़मीन में हेठि वणनि खां अलावा बंद गोभी आहे, उनजी पोखाइजी थियल आहे ऐं माशाअल्लाह उहा सुठे तरह सां फुटी आहे। ऐं कुझु हिन तरफ़ बि हुया ज़ैतूननि जा वण, घणा वण जेके उहे हिन साइड ते हेठि लूसण आहे ऐं मथे ज़मीन में वरी वण आहिनि ज़ैतूननि जा। हिन एरिया में घणे खां घणा वण आहिनि ऐं हिन वक़्तु हीउ जेको ज़मीन आहे उहा माशूक शेख साहब जन आहिनि ठीके ते खई आहे। ऐं माशूक शेख साहब जन मुंहिंजा क्लासमेट आहिनि BSc जा। अजीब इत्तेफ़ाक़ आहे त वञण त थियो पर साईं जन सां मुलाक़ात न थी सघी, छाकाणि उन ॾींहुं साईं जन न आया हुया। इंशाअल्लाह कंहिं ॿिए वीडियो में वरी साईं माशूक साहब जन सां बि गॾु वीडियो में नज़र ईंदासीं। सो ही आहिनि ज़मीन, हेठि कणिक ई हर तरफ़ का ज़मीन ख़ाली कोन्हे का, रुगो ज़मीन असांखे साई नज़र अचे थी। प्लस में वण आहिनि ऐं वण पंहिंजो जेको फल आहे, फ्रूट आहे, उहो बि उन्हनि में मौजूदु आहे। ही आरजे साहब जी ज़मीन जो ॾेख आहे जेका ख़तल आहे पर मशहूरु मारूफ़ आहे आरजे साहब जे हवाले सां। हिन दफ़े उहा आरजे साहब जी न आहे, उहा ग़ालिब साहब जी आहे पर मशहूरु आहे ॻोठ में आरजे साहब जे बाग़ जे हवाले सां। इन जे करे हर ज़बान ते आरजे साहब जी बाग़